पत्थर जिन सां चकना चूर हुयो, पोइ बि हुन थे नारा मारिया मुड़ुस त को मंसूर हुयो। वस्तीअ वस्तीअ नगरीअ नगरीअ गीत असांजे गूंज कई, चांड्रोकीअ में चंग वॻो थे राति पिरीअ जो पूर हुयो। असीं ॾहीं अयाज़ मेले जे ॿिए ॾींहुं टे ॾींहं जे पहिरें सेशन शेख अयाज़ जे नसर जो जादू में अवां सभिनी मौज़िज़ महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था पिया। ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके मानाता महिमान स्टेज ते वेठा आहिनि, जनाब ज़ेब सिंधी साहबु, डॉक्टर एहसान दानिश साहबु, नवी संदीलो साहबु ऐं डॉक्टर रेहाना मल्ला साहिबा, उन्हनि जी वरी आजियां। सभ खां पहिरियां असीं महिमाननि जो तारीफ़ कराईंदा हलूं त ज़ेब सिंधी साहबु कंहिं बि रवायती तारीफ़ जो मोहताज न आहे। पाण हिकु ई वक़्तु राइटर आहिनि, ख़ासि करे फिक्शन राइटर, कॉलमिस्ट आहिनि, सिंधी ॿोली जा प्रोफेसर रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु संदनि कंट्रीब्यूशन तमामु घणो आहे कहाणी खेत्र में। ऐं संदनि हिकिड़ो ख़ूबसूरत नाविल सीता ज़ैनब, जेको हिकु ई वक़्तु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में छपियो ऐं उन जा मुख़्तलिफ़ तर्जुमा जेके आहिनि थिया आहिनि। रेल ऋणपट साईं जन जो ॿियो किताबु आहे ज़िंदगी जे ॿाहुनि में, त साईं जन जी हिकिड़ी भरपूर शख़्सियत आहे। अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त साईं जन जे लाइ भरपूर ताड़ियूं वॼाईंदा। उन खां पोइ ॿियो असांजो महिमान डॉक्टर एहसान दानिश साहबु, जंहिंजो तालुक़ु लाड़कानी जी चीकी मिट्टी सां आहे, जेको तालीम जे शोबे सां वाबस्ता आहे। पाण प्रोफेसर आहिनि ऐं हींअर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में बतौर सेक्रेटरी तौरु पंहिंजूं सर्विसिस जेके आहिनि अंजाम ॾेई रहिया आहिनि। संदन 2015 में सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में साईं जन जेको आहे शाह लतीफ़ सरकार ते PhD कई आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ किताबनि जा लेखक आहिनि। उन सां गॾोगॾु नवीद संदीलो साहबु, जेको सिंधी यूनिवर्सिटी जे फ़लसफ़े डिपार्टमेंट जो प्रोफेसर आहे। उन सां गॾोगॾु लाहौर यूनिवर्सिटी GC मां उन्हनि MPhil कई आहे शाह लतीफ़ जे शाइरी में वजूदी लाड़ा, ऐं हींअर कराची यूनिवर्सिटी मां PhD करे रहिया आहिनि। असांजी चौथी महिमान डॉक्टर रेहाना मल्ला साहिबा, असिस्टेंट प्रोफेसर तौरु सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिए थी। संदन मशहूरु तसनीफ़ुनि में टिकटॉक गर्ल ई किताबु आहे ऐं पाण सिंधी ॿोलीअ जे बहितरीनु कहाणीकार नजम अब्बासी ते PhD करे डॉक्टरेट जी डिग्री हासिलु कई आहे। मोदी सामीन, जॾहिं असां नसुर ते ॻाल्हाईंदासीं असांजे साम्हूं दुनिया जो अदब अचे थो पियो। नसुर जी दुनिया में शुरूआति फ्रांस मां थी आहे ऐं मॉन्टेन हिकिड़ो राइटर आहे जंहिं पहिरियों दफ़ो 1570 में हिन सिन्फ़ ते लिखणु शुरू कयो ऐं हुन एॾो लिखियो जंहिंमें हुनजे ज़िंदगीअ जा गूनागून तजुर्बा, तकलीफ़ूं, परेशानियूं उहे हुनजे लिखनि में मिलनि थियूं ऐं हुनखे फादर ऑफ प्रोज़ सॾियो थो वञे। उन खां पोइ नसुर जी सिन्फ़ अॻिते सफ़र करे थी ऐं जॾहिं अंग्रेज़ी अदब में पहुचे थी त सर फ्रांसिस बेकन उनखे पाले थो, वॾो करे थो, उन में कंट्रीब्यूशन आणे थो ऐं शाहकार लिखियूं ॾेई करे असांखे हैरान करे छॾे थो ऐं खेसि द फादर ऑफ इंग्लिश प्रोज़ सॾियो वञे थो। उन खां पोइ शेख अयाज़ खे जॾहिं असां ॾिसूं था पिया त शेख अयाज़ जेतिरो वॾो शाइर आहे, जेतिरो वॾो कदावर तख़लीक़कार आहे, कवि आहे, ओतिरो ई हुन जेको आहे नसुर सां निभायो आहे। संदसि शाहकार नसुर पंहिंजे फ़िक्री असलोब ऐं शानदार तशबीहुनि सबबु हर जाइ ते मक़बूल आहे। ऐं संदसि जेके किताब आहिनि उन्हनि में आतम कहाणी, किथे त मुंहिंजो थक मुसाफ़िर जा 4 भाङा, बरसात अख़बार जा एडिटोरियल्स, टुकड़ा टुटुल सिलेब जा, साहिवाल जेल जी डायरी, कराची जा ॾींहं ऐं रातियूं, शाइरीअ जो सजदो, जग मिड़ियो ई सपनो, ख़त, इंटरव्यू, तक़रीरूं भाङो पहिरियों ऐं भाङो ॿियो, पुनल खां पोइ ऐं सफ़ेद वशी सां गॾोगॾु जे काक कुरिया कापड़ी। जे काक कुरिया कापड़ी मोदी सामीन उहो किताबु आहे जंहिंमें को 1963 में छपियो ऐं कुझु महीननि खां पोइ उन ते पाबंदी विधी वई, उनखे बंदिश आंदो वियो। असांजा मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि। असीं चाहींदासीं त पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ साईं ज़ेब सिंधी साहब खां कयूं। साईं ज़ेब साहब, तव्हां हिकु ई वक़्तु मुख़्तलिफ़ फील्ड्स में तजुर्बा बि कया, लिखियो बि सही, तव्हां कहाणीकार बि आहियो, पब्लिशर बि आहियो, तव्हां शेख अयाज़ जा किताब छपिया। असांखे तव्हां इहो ॿुधायो त शेख अयाज़ जा तव्हां किताब कहिड़ा छपिया ऐं उन सां गॾोगॾु बहसियत
राइटर ख़ासि करे नसुर जे हवाले सां शेख अयाज़ जो कहिड़ो मक़ाम आहे असां वटि, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? हुन पंहिंजे नसुर जे लिखणनि सां कहिड़ो जादू जेको आहे आंदो आहे? 25 साल जी उमिरि हुई ऐं शेख अयाज़ वटि हलियो हुयुसि ऐं हुन मूंखे पंहिंजा किताब ॾेई छॾिया। मुंहिंजो पहिरियों किताबु जेको छपियो उहो हुयो टुकड़ा टुटल सलीब जा। ॿियो किताबु हुयो नसरी नज़्म ऐं वायूं हुयूं हुन में, ऐं वाटूं फुलनि छायूं, हेठां को आवाज़ु आयो, ऐं आत्मकथा जो पहिरियों वॉल्यूम। हालांकि उन महिल हुन इहो कोन मूंखे ॿुधायो त हीअ पहिरियों वॉल्यूम आहे, चई बसि आत्मकथा आहे। त मूं हुनखे चयो बि हुउसि मुख़्तसर आहे, चई छापे छॾ वञी, जग मिड़ियो ई सपनो। इहे 3 किताब छपजण खां पोइ ऐं जॾहिं मां हुनखे उहो जग मिड़ियो ई सपनो जूं कापियूं वञी शेख साहिब खे ॾिनियूं त ईअं कचहरी कंदे मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे। मां सम्झां थो त ज़िंदगी में जेके वॾा माण्हू जिन सां मूंखे कुर्बत हासिलु रही, जिन मूंखे टाइम ॾिनो, वन ऑफ देम शेख अयाज़, कॉमरेड सोभो ज्ञानचंदाणी मुंहिंजो पाड़ेसरी हो, इन्हनि माण्हुनि जे मां वेझो रहियुसि। त शेख साहिबु 5-5, 6-6 कलाक मूंखे विहारे छॾींदो, किताब ॾिना त मोटी वञा, पोइ चवंदो न वेह, पोइ मंझंदि जी मानी खा, पोइ शाम जी चांहि पी, 6 कलाक जॾहिं बि वेंदो हुउसि त वेंदो आचर वारे ॾींहुं हुउसि, ऐं हुनखे ॿुधाए छॾींदो हुउसि त पोइ ॿिए कंहिंखे टाइम न ॾींदो हो आचर ते, त मूंखे 6-7 कलाक मिली वेंदा हुआ। त हिकिड़े ॾींहुं कचहरी कंदे मूं हुनखे चयो, मुंहिंजी तव्हांजा ॿिया किताब त मूं वटि आहिनि, काक ककोरिया कापड़ी ऐं ॿियो जेको बंदिश पियल किताबु हुयो शाइरीअ जो, कपर तो कोन करे के बंदिश न पई हुई। बहरहाल 2 किताब हुए, मूं नाला कया त इहे मूं वटि कोन्हनि के, ऐं काक ककोरिया कापड़ी त मूंखे किथां पढ़ण लाइ बि न मिलियो आहे। त मूंखे चई त इहे किताब त मूं वटि एतिरा न आहिनि जो मां ॾेई सघां। त मां ख़ामोश थी वियुसि, मुंहिंजे चहिरे ते थोरी मायूसी महसूसु करे, ऐं पोइ प्यार सां मूंखे चई पर तुंहिंजे लाइ मूं वटि आहिनि। उहे 2 किताब मूं पढ़िया वञी, ॿिए दफ़े वियुसि त मूं शेख साहिब खे चयो, मूं चयोसि हीअ किताबु जेको आहे किथे बि मूंखे पढ़ण लाइ न मिलियो, काक ककोरिया कापड़ी, ॿियो जेको किताबु छाप हुयो, त मूं चयो इहे छपजणु खपनि, मुंहिंजे नसुल त इहे पढ़िया ई कोन। त चई न किताबनि ते पाबंदी पियल आहे। त मूं चयोसि हीअ पाबंदी पियल आहे पर किताब वरी बि छापे सघजनि था। चई कीअं छापे सघजनि था? मुंहिंजो कुझु किताब पाबंदी पियल जेके आहिनि उहे हिंदुस्तान में छपिया आहिनि, जिन ते हिते पाबंदी आहे, हितां जे राइटर्स जा किताब आहिनि, ऐं या त हिंदुस्तान में छपिया आहिनि या वरी उहे हिते छपिया आहिनि पर उन्हनि ते पब्लिशर जी प्रिंट लाइन जेका आहे इंडिया जी लॻल आहे। ऐं मूं हुनखे हिकिड़ो 2 किताब जो मिसाल बि ॾिनो त फलाणे लेखक जो किताबु आहे जेको हिते छपियो आहे पर उहो लिखियलु हुन ते इंडिया आहे। चई पक थी? मूं चयो हा साईं बिल्कुलु पक आहे, फलाणे माण्हू छपियो आहे किताबु ऐं हर जाइ ते आम मौजूदु आहे। त मूं चयोसि इहे किताब हिते छपियूं ऐं पाण मां उन्हनि ते लिखी छॾींदुसि, सुगंध पब्लिकेशन जेका मुंहिंजो इशायती अदारो, उनजे बजाए को लिखी छॾींदुसि, इंडिया जो को हथ जो नालो ठाहे लिखी छॾींदुसि। त मूंखे खिली चई ज़िब ॻाल्हि ॿुध, इहो किताबु छपियो हो अयूब ख़ान जे ज़माने में, हिन ते पाबंदी पई, हाणे ज़ियालक जो ज़मानो हो जॾहिं मां इहा ॻाल्हि कयां पियो। चई अयूब ख़ान जे ज़माने में पाबंदी पई ऐं मूंखे जेल में विधऊं, हाणे ज़ियालक जे ज़माने में वरी जेको आहे ॿिन्ही खे जेल में विझंदा। वरी टहक ॾेई चई त मां त जेल में ॿिया बि किताब लिखी वेंदुसि पर तूं छपराए कोन सघंदे। सो अयाज़ वटि इहो जादू हुयो त हुनखे भली हथकड़ियूं पाराए छॾियो पर हुनजे कलम खे का बि हथकड़ी न रोके सघंदी। हुन क़ैद बंद में बि लिखियो, तकलीफ़ुनि में बि लिखियो, ऐं मजमूई तौर ते हाणे तव्हां मूंसां ॻाल्हि पुछी आहे, हिकिड़ो त सुवालु पुछो तव्हां इब्तिदा कई त मूं कहिड़ा किताब छपराया। अहम ॻाल्हि इहा न आहे मां न छपरायां, को ॿियो छपरायां, किताब अयाज़ जा छपजनि पिया, वराए वराए छपजनि पिया। अहम ॻाल्हि इहा कान्हे त मूं हुनजा 4-5 किताब छपराया। अहम ॻाल्हि इहा आहे त हुन छा लिखियो। ऐं अॼु तव्हां जेको मौज़ू आहे त हुनजे नसुर जो जादू, त हिन में को शक न आहे त वाक़ई हुनजे नसुर में जादू आहे। उहो लिखंदो त हुनखे यादि न हूंदो, लिखंदो वेंदो ऐं पना हिकिड़े पासे रखंदो वेंदो। मूं हुनखे लिखंदे बि ॾिठो। उहे 6-6 कलाक जॾहिं मां गॾु वेठुसि त हुनजे ख़्याल हुन वटि ईअं ईंदा जो कंहिं महिल त हू चवंदो त कलम खण, ऐं पोइ
को सिटरूं लिखाए वठंदो हो मूंखे, उहो जेको किताबु छपियो मूं हुनजे शाइरीअ जो पनछण पुॼाण कहिड़ो ॿुधायो, फयाज़ ॿुधायो, वाटूं फुलनि छायूं। त उन जा कुझु शेर त हुन मूंखे नज़्म कढी ॾिना ऐं कुझु जेके आहिनि उते वेठे वेठे जेको आहे मूंखे डिक्टेट कराए वियो, मूं लिखी वरिता। त उहो नसरी नज़्म हुजे या नसर हुजे, लिखण जो जादूगर हो वाक़ई। ऐं जेकॾहिं तव्हां उनखे नसर जे हवाले सां जेकॾहिं तव्हां हुनजी कहाणीअ खे ॾिसो, हुनजे ख़तनि खे ॾिसो, हुनजे एडिटोरियल्स खे ॾिसो, इहा एडिटोरियल त ॾिसो हिकिड़ी पूरी हिकिड़ो सहाफ़ती कमु आहे, हिकिड़े जर्नलिस्ट जो कमु आहे, अख़बार जे एडिटर जो कमु आहे। पोइ अख़बार जे एडिटर जे नाले में को सब एडिटर लिखंदो हुजे या केर बि लिखंदो हुजे, बहरहाल एडिटोरियल हिकिड़ो सहाफ़ती कमु आहे। पर शेख अयाज़ जा एडिटोरियल उन क़िस्म जा एडिटोरियल अॼु ताईं न अॻु में कंहिं लिखिया न उन खां पोइ लिखिया विया आहिनि। त इन हवाले सां बि जेको आहे उन किथे उन गुफ़्तगू कई त मुंहिंजो एडिटोरियल रवायती न हूंदो आहे, मां उहो रवायती एडिटोरियल लिखणु नथो चाहियां। ऐं इहा हक़ीक़त आहे त शेख अयाज़ सहाफ़त ऐं लिटरेचर खे हम आहंग करे छॾियो। त हुन में इहा हिकिड़ो कलम जी हुनजे जादू हुयो, हुनजी ताक़त हुई, हुनजी कहाणी जेकॾहिं असां ॾिसूं त उहे एॾी लाजवाब कहाणियूं लिखियूं आहिनि। मूं किथे लिखियो बि हुयो त जेकॾहिं शेख अयाज़ शाइरी न करे, हेॾो वॾो शाइर आहे, अज़ीम शाइर आहे, हू चवंदो मुंहिंजे साम्हूं न चयो जेकॾहिं मुंहिंजी शाइरी अंग्रेज़ी में तर्जुमो थियां त कॾो की मूंखे नोबेल प्राइज़ मिली वञा। जामी वेठो आहे, जावेद सुमरो वेठो आहे, असांजा पढ़ियल लिखियल वेठा आहिनि दोस्त जिन इंग्लिश लिटरेचर बि पढ़ियो आहे, वर्ल्ड लिटरेचर खे पढ़ियो आहे। त कंहिं बि जेको आहे पंहिंजो नोबेल प्राइज़ विनर सां हुनखे भेटियो त उहो कंहिं बि सतह ते असांखे घटि नज़र नथो अचे पियो ऐं केतिरनि ॻाल्हियुनि में असांखे तमामु घणो मथे थो नज़र अचे। एतिरो सुठो एतिरो घणो शायदि दुनिया जे कंहिं लेखक लिखियो हुजे। त हुनजी कहाणी मां चवां थो जेकॾहिं हू शाइरी न करे हा, हू अज़ीम तरीन शाइर आहे। असीं चऊं था भिटाई खां पोइ सिंध जो वॾो शाइर आहे, पर उहो दुनिया जे अज़ीम तरीन शाइरनि में असीं शुमार करे सघूं था। जेकॾहिं हू हिकिड़ो बि शेर न लिखे हा, फ़क़ति उहे कहाणियूं जेके मुख़्तसर लिखियूं आहिनि हुन, जेके टोटल कहाणियूं मूंखे यादि आहे त 124 सिफ़नि जूं कहाणियूं आहिनि। जेकॾहिं 124 सिफ़नि जूं इहे नंढियूं नंढियूं कहाणियूं जेकॾहिं फ़क़ति लिखे हा हू ऐं बाक़ी कुझु बि न लिखे हा, त मां सम्झां थो त उहा सिंधी कहाणी जे मथां बड़ जी छांव वांगुरु बीठल नज़र अचे हा असांखे। ॾाढो सुठो पिया ॻाल्हायो साईं, महिरबानी ज़ेब साहब, वरी तव्हां ॾे अचूं था पिया। ऐं हींअर डॉक्टर एहसान दानिश साहब असां सां गॾु आहे। डॉक्टर साहब खां पुछंदासीं त शेख अयाज़ जे नसर जी वुसअत केतिरी आहे ऐं उन जूं अहम खूबियूं कहिड़ियूं आहिनि। डॉक्टर साहब अॼोके मौज़ू जे हवाले सां गुफ़्तगू कंदा। एहसान दानिश साहब। शेख अयाज़ जंहिंजी सुञाणप जो हिकिड़ो हावी हवालो असां वटि सिंधी लिटरेचर में हिकु वॾे शाइर वारो आहे। जदीद सिंधी शाइरीअ जो असां उनखे सिज चऊं त बि इन में ग़लति न हूंदो। ऐं उन जा किताब जॾहिं असां ॻणणु वेहूं था त उहे बि घणे में घणा जेके आहिनि उनजे शाइरीअ जा आहिनि। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ऐं उन सां सहमत आहियां त जेकॾहिं अयाज़ इन शाइरीअ जा जेतिरा बि किताब आहिनि, मां हिकिड़ो किताब बि उनजो न छपिजे हा ऐं रुॻो हू नसर लिखे हा, कहाणियूं लिखे हा, काक ककोरा कापड़ी जहिड़ा ख़त लिखे हा, एडिटोरियल लिखे हा, अॻिते क़दम जहिड़ा, त बि असां अयाज़ जे ज़िक्र ऐं फ़िक्र खां सवाइ सिंधी नसर जी तारीख़ जो ज़िक्र न करे सघूं हा। हिन वक़्तु दुनिया जे अंदरि या लिटरेचर में जेके आहिनि हिकिड़ो इहो मुबाहिसो बि आहे स्पेशलाइज़ेशन वारो जेको आहे उहो काफ़ी अरसे खां हले थो त माण्हू खे स्पेसिफिक थियणु खपे ऐं फोकस थियणु खपे ऐं का बि हिकिड़ी शइ का बि हिकिड़ी सिंफ़ लिखणु खपे। पर अयाज़ जे मामले में असां ॾिसूं था त उहो ईअं नाहे। उन हिकु ई वक़्तु कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं फिक्शन ऐं नॉन फिक्शन में नसर जा खोड़ सारा उन जा किताब असांखे मिलनि था पिया, ईअं शाइरी मिले थी पई। त जेके अज़ीम माण्हू हूंदा आहिनि उन्हनि लाइ इन क़िस्म जी क़ैद बंदि न हूंदी आहे। अज़ीम माण्हू जेका सिट लिखंदा आहिनि उहा नसर में हुजे या शाइरीअ में हुजे, उहो तारीख़ जे सीने ते उहा जेका अहिड़े नमूने सां उहा मोहर थी सब्त थींदी आहे जो उनखे कॾहिं बि मिटाए न सघिबो आहे। ऐं अयाज़ जो असां जॾहिं नसर ॾिसूं था पिया त उन में यकीन ॼाणो अयाज़ पाण चयो हुयो
त नसर जेको आहे उहो पंधु कंदो आहे, शाइरी जेका आहे परवाज़ कंदी आहे। पर असां शेख अयाज़ जो जॾहिं नसर ॾिसूं था त असांखे उहो बि परवाज़ कंदे महसूसु थिए थो। अवां पुछो त शेख अयाज़ जे नसर जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि, त मां सम्झां थो शेख अयाज़ जे नसर जूं तमामु घणियूं ख़ूबियूं आहिनि। मसलन अयाज़ जो नसर असां जॾहिं पढ़ूं था त उन में असांखे हिकिड़ो अफ़सानवी रुमानियत बि नज़र अचे थी पई। उन जे ॿोलीअ में हिकिड़ी जमालियात आहे, उन जे लफ़्ज़नि में, उन जे जुमलनि जी बीहक में हिकिड़ो जादू आहे, जीअं असांजो मौज़ू बि आहे अॼु। ऐं उन सां गॾोगॾु हीअ जेके शाइरी जूं ख़ूबियूं हूंदियूं आहिनि आमतौर ते तशबीहूं, इस्तारा ऐं मुहावरा ऐं इन क़िस्म जूं शयूं, उहे अयाज़ जे नसर में जेके आहिनि जा बजा तव्हांखे नज़र ईंदा। किन असांजे दोस्तनि जो ख़्यालु इहो हुयो त जेका कुरा कापड़ी जंहिं ते अयाज़ जे हिन किताब ते पाबंदी बि लॻी, उन जे लाइ चवणो हो त इहो इब्राहिम जोए साहब खे अयाज़ साहब बाक़ाइदा इहो सोचे इहे ख़त लिखिया हुआ त इन्हनि खे अॻिते छपाइबो ऐं इहे सिंधी नसर जा जेके आहिनि से शाहकार थींदा। जे ईअं हुजे बि सही त बि का ख़राबी कोन्हे का, पर उन्हनि असां ख़तनि खे असां ॾिसूं था त उन में तव्हांखे हिकु हिकु जुमिलो जेको आहे, हिकु ख़त तव्हांखे उन में जेका रवानी ऐं उन में रिदम ऐं उन में मेलोडी जेका महसूसु थींदी, त तव्हांखे महसूसु न थींदो त हीउ नसर पिया पढ़ूं, पर महसूसु थींदो त हीउ को नज़म पिया पढ़ूं, को तवील नज़म आहे। ऐं जॾहिं उहो नज़म ख़तमु थिए थो त उन नसर जो असरु असांजे ज़हननि ते देरि ताईं क़ाइमु दाइम रहे थो। त अयाज़ जेको आहे हिकिड़ो अहिड़ो तख़लीक़कार आहे, हिकिड़ो अहिड़ो नसर निगार आहे, हिकु अहिड़ो मां चवां थो त सिंधी अदब जो वॾो बड़ जहिड़ी छांव ॾींदड़ शख़्स आहे, जंहिंजे नसर जे हिकु हिकु पहलूअ ते जेकॾहिं ॻाल्हाइजे न त मां सम्झां थो अहिड़ा खोड़ सेशन थी सघनि था। अॼु जो सेशन तमामु वसी आहे ऐं थियणु ई खपंदो त या त कंहिं हिकिड़े किताब ते ॻाल्हाइजे हा, पर घण रुखी ॻाल्हि आहे, इन करे थोरी थोरी ॻाल्हि ई करे सघे। महिरबानी डॉक्टर एहसान दानिश साहब। एहसान साहब ॾाढो डिटेल में ॻाल्हाइनि पिया त शेख अयाज़ जी ॿोली रुमानवी आहे, नयूं तशबीहूं आहिनि, उन में मेलोडी आहे। हाणे असीं गुज़ारिश कंदासीं नवी संदीलो साहब खे जेको असां सां गॾु आहे। संदीलो साहब, तव्हां फ़लसफ़े जा प्रोफेसर आहियो, पर उन सां गॾोगॾु तव्हां आलमी अदब पढ़ो था पिया, त शेख अयाज़ जी जेकॾहिं कंहिं आलमी राइटर सां भेंट कजे, जीअं साईं ज़ैब साहब ॻाल्हि कई त अयाज़ साहब जेकॾहिं तर्जुमो थिए हा त हुनखे नोबेल प्राइज़ मिली सघे पियो, त अयाज़ साहब जी ॿियनि लेखकनि सां कीअं भेंट कंदो, नसर जे हवाले सां, प्रोज़ जे हवाले सां? जी, तमामु बहितरीनु मौज़ू आहे। मां शेख अयाज़ जे शाइरी खां त मुतासिर रहियुसि, पर जॾहिं मूं हुनजो काककुरा कापड़ी पढ़ियो त मूं सम्झो त हिन जी किताब जेको आहे उहो शाइरी खां बि मथियां आहे। ऐं अयाज़ जे नसर में जेको तव्हां ज़िक्र कयो किताबनि जो काककुरा कापड़ी, उहो सभ खां मथां किताब आहे। जोए साहब खे जेके हुन ख़त लिखिया हुया, त अयाज़ जा जेके मौज़ू आहिनि उहे तमामु घणा आहिनि ऐं अयाज़ दुनिया जे अदब खां तमामु घणो जेको आहे मानूस हुयो। ऐं सिंधी अदब में जेके वॾा पढ़ियल माण्हू आहिनि उन्हनि मां शेख अयाज़ टॉप ते आहे, ख़ासि कर शाइरी ऐं नाविल में। हू दोस्तोविस्की खां बि मुतासिर आहे ऐं हू पुष्किन खां बि मुतासिर आहे, हू काज़ान ज़ाकिस खां बि मुतासिर आहे। ऐं मूंखे त ईअं लॻंदो आहे त हू काज़ान ज़ाकिस जो जेको क्रेट जे ॿेट ते वेही हुन नाविल लिखिया आहिनि, रिपोर्ट टू ग्रीको या ज़ोरबाल ग्रीक, हुन जा नाविल उहे अयाज़ बार बार पढ़िया आहिनि। अहिड़ीअ तरह हिकिड़ो ट्रेंड हलियो हुयो असांजे समाज में, ऐं उन खां अलामा इक़बाल बि मुतासिर हुयो, ॿिया उर्दू जा दानिश्वर बि मुतासिर हुया। उहो ख़लील जिब्रान हुयो ऐं ॿियो निट्शे जो नसुर जेको आहे दस स्पेक ज़ोरास्ट्रा, उन खां ख़लील जिब्रान तमामु घणो मुतासिर हुयो। त शेख अयाज़ जे जेको किताब आहे पहिरियों भोर बिरे आकाश, उन में ख़लील जिब्रान जा बि तर्जुमा हुन ॾिना आहिनि। मिसाल, ॾीम त इहा ॾीम त इहा ॾीम इहा सारंगी, इहो जिब्रान जो हुन तर्जुमो कयो आहे। त जिब्रान, आस्कर वाइल्ड, इहे नसर जा दुनिया जा मञियल हिकिड़ा लेखक आहिनि। ऐं ज़ाहिर आहे शेख अयाज़ हिकिड़ो घण पढ़ियल हुयो, आलमी अदब खां वाक़ुफ़ु हुयो, त उन जे नसर में बि उहो हिकिड़ो जादुई असरु आहे। किथे किथे शेख अयाज़ में गैर मंतकी ॻाल्हियूं बि मूंखे नज़र आयूं आहिनि। ख़ासि तौर जेको हुन जोए साहब खे ख़त लिखिया आहिनि उन में चवे थो त अदा मां चाहियां थो त भिटाई खे तसोफ़ या सूफ़ीअ जी उन मां कढां ऐं मूमल खे चोटीअ खां वठी उनखे बाज़ार में
जिनसी तौरु उनखे खणी अचां त इहो थोरो हिकिड़ो जेके प्यार जा जेके स्पिरिचुअल जेको कॉन्सेप्ट आहे प्यार जो उहो त फ़न अर्फ़ आहे, उहो रूमी में बि आहे, भेटाई में बि आहे। पर अयाज़ अलाए छो मूंखे लॻे थो त हेनरी मिलर खां उन वक़्तु मुतासिर आहे, जंहिं नेक्सस सेक्सस जहिड़ा किताब लिखिया हुया। अयाज़ ते तमामु वॾो उहो जिनसी तौरु असरु हुयो। अयाज़ बि उन खां मुतासिर थी करे मुमल खे बाज़ार में खणींदो अचे। त इहो हिकिड़ो जज़्बाती बि तरह सां अयाज़, छाकाणि त शाइर हुयो ऐं शाइर जो उहो उनजी पंहिंजो हिकिड़ो लिखण जो अंदाज़ बि हूंदो आहे। उहो ज़रूरी न आहे त उहे रेशनल ॻाल्हियूं बि कंदा हुजनि। कॾहिं कॾहिं अयाज़ में मूंखे उहे हिकिड़ी ऊणायूं नज़र आयूं आहिनि उनजे नसुर में, छाकाणि त उहो शाइरी खां त कमु वठी वञे थो, पर नसुर में हिकिड़ो मंतकी, हिकिड़ो लॉजिकल कॉन्सिक्वेंसिस हूंदा आहिनि, को न को नतीजो हूंदो आहे मंतकी, हिकिड़ो इहो आहे। त अयाज़ काफ़ी वॾनि लेखकनि खां मुतासिर नज़र आयो आहे ऐं किथे किथे चए थो त काज़ान ज़ाकिस मां तुंहिंजो ॿियो जनमु आहियां। ऐं हू जेल में हू किताब क्राइस्ट रूक्रूसिफाइड किताब बि पढ़े थो जॾहिं जेल में आहे। ईअं ॿिया दुनिया जा किताब हुन पढ़िया आहिनि त हुनजा जिन मौज़ूअनि खे शेख अयाज़ छुयो आहे, जेकॾहिं हुन ख़त लिखिया आहिनि उहे बि हुनजा लाज़वाल ख़त आहिनि, जेकॾहिं हुनजूं तक़रीरूं आहिनि उहे बि हुनजूं लाज़वाल तक़रीरूं आहिनि, जेकॾहिं हुनजी आतम कहाणी आहे जग मिड़ियो सपनो जेको शुरूआती आतम कहाणी छपी हुई उहा बि तमामु बहितरीनु आतम कहाणी आहे। उन खां पोइ हुनजो आहे साहिवाल जेल जी डायरी आहे, कराची जा ॾींहं ऐं रातियूं आहे, हुनजो रोज़नामचा लिखे थो, उहो बि हुनजो लाज़वाल आहे। ऐं उनजा जेके इंटरव्यू आहिनि उहे बि लाज़वाल आहिनि, छाकाणि त अयाज़ जी जेकी एहसान जी ॻाल्हि कई त उन में हिकिड़ी मिलोडी आहे, उन में हिकिड़ी रवानी आहे, उन में हिकिड़ी तजनी सरफ़ी आहे, छाकाणि त हू भेटाई खां तमामु घणो मुतासिर आहे। उन करे हुन जूं जेके रवायती नसुर न आहे पर हू नसुर जे अंदरि तमामु वॾो इल्मु बि आहे, तमामु घणा हवाला बि दुनिया जे राइटर्स जा मिलनि था, शाइरनि जा, अदीबनि जा, फ़लसफ़ियुनि जा। आख़िरी ॾींहंनि ताईं हुनजो मुतालो बि हरे थो, उनजो तख़लीक़ बि हरे थी। त हुनजे नसुर जे अंदरि हिकिड़ो तख़लीक़ी जोहर आहे जेको पढ़ंदे माण्हू सोचे थो ईअं बि लिखी सघिजे थो। त अमरजिल साहिबु हिकिड़े ॾींहुं तक़रीर कई जमाल अबरे सां शाम मल्हायूं त उन चयो त मूंखे टिनि माण्हुनि ते सिंधी जेके राइटर्स आहिनि उन्हनि ते हैरत थींदी आहे त लिखंदा कीअं आहिनि। हिकिड़ो आहे मोहम्मद इब्राहिम जोयो, ॿियो आहे शेख अयाज़, टियों आहे जमाल अबड़ो। त इहे टे माण्हू जेके आहिनि इहे नसुर जे या तख़लीक़ में जेके लिखनि था उहो मूंखे पाण महसूसु थींदो आहे त लिखनि कीअं था। त अमरजिल जहिड़े माण्हू बि इहा ॻाल्हि कई आहे त मां सम्झां थो अयाज़ जेके पढ़ंदे मूंखे पिणु महसूसु थींदो आहे त लिखे कीअं थो ऐं एॾे वॾे ख़्याल ते पद ते कीअं पहुचे थो। शाइरी में त हुनजो तमामु वॾो हिकिड़ो धाको आहे, पर नसुर में बि उहो पैरेलिल हले थो। इहो ई सबबु आहे जो काक कुरिया कापड़ी ऐं कुल्हे पातुम कीनरो जॾहिं छपिया हुया 62 जे ज़माने 63 में, त उन्हनि ते बंदिश विधी वई ऐं इहो महसूसु कयो वियो त हीउ जेको आहे। हा, ॿी ॻाल्हि इहा त अयाज़ रुॻो नसुर ईअं न लिखियो आहे, पर उन में सिंध परस्ती तमामु घणी मिले थी, बार बार मिले थी। ऐं उन में जेको आहे तरक़ी पसंदि जेके लाड़ा आहिनि दुनिया जा, असांखे जेकॾहिं रूस खे ॾिसिजे बकोनन क्रोपाटकिन, त उन्हनि जो असर बि अयाज़ ते तमामु घणो रहियो आहे ऐं मार्क्सिज़म जे पहलू खां बि हू मुतासिर रहियो आहे। त उहे सभु शयूं असांखे उनजे नसुर में मिलनि थियूं। ऐं इंगरसाल बि असांखे नज़र अचे थो, ऑस्कर वाइल्ड बि नज़र अचे थो, जिब्रान बि नज़र अचे थो, ख़ुदि अयाज़ उहो हिकिड़ो अयाज़ बि नज़र अचे थो जेको हुन पंहिंजो हिकिड़ो रवायत विझी वियो आहे ऐं उनजे नसर तमामु वॾा असर छॾिया आहिनि। ऐं उन खां बाद जे जेके लेखक आहिनि उहे अयाज़ जी शाइरी हुजे या उनजो नसर हुजे उन खां ज़रूरु मुतासिर रहिया। नवी साहिबु अव्हांजी महिरबानी, तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो पिया। ऐं हाणे मां मैडम रिहाना मला साहिबा वेठी आहे, पाण कहाणीकार आहे, प्रोफेसर आहे। मैडम साहिबा, तव्हां शेख अयाज़ जूं तसनीफ़ूं पंहिंजे सिलेबस में कोर्स में पढ़ायो था पिया, तव्हां पाण बि कहाणीकार आहियो। संदसि कहाणियुनि जो किताब जे तंदु बराबरि तोरिया में आयल कहाणियूं कहिड़नि मौज़ूअनि ते आहिनि, उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? जेसि ताईं संदसि कहाणियुनि जो तालुक़ु आहे त अयाज़ पंहिंजी जेके फ़न ऐं फ़िक्र जो जेको आगाज़ कयो हो त उहो शाइरी ऐं कहाणीअ खां कयो हुई। शाइरीअ में त हुन अञा पोइ घणो क़दम रखियो, पर कहाणियूं हुन सभ खां पहिरियां लिखियूं। ऐं ॾिठो वञे त इहो जेको दौरु हुयो इहो तरक़ी पसंदीअ जी शुरूआती दौरु हुयो ऐं असां वटि आज़ादीअ जूं तहरीकूं बि हुयूं। त अयाज़ तरक़ी पसंदि नज़रिये मुताबिक़ पंहिंजूं कहाणियूं लिखियूं,
पर अयाज़ जी हिकिड़ी ख़ासियत जेका आहे कहाणियुनि जे हवाले सां इहा बि आहे त हुन वटि मौज़ूअनि जी ॾाढी वुसअत आहे। तव्हां ॾिसंदव त रोलू कहाणी हिकिड़ी उनजो नालो आहे, कहाणीअ जो टाइटल रोलू, उनजो मौज़ू जुदा आहे त मुसाफ़िर मकराणीअ जो जुदा आहे, वरी सफ़ेद वहशीअ जो जुदा आहे त उन खां पोइ शराबी कारो रंग, वरी खिलणी जुदा मौज़ूअ ते आहे, त नज़ीरा जो मौज़ू वरी अञा हिकिड़ो घरेलू जेको रीतुनि रवायतुनि जो शिकार औरत हूंदी आहे उन ते आहे। त अहिड़े नमूने सां तक़रीबन 20-21 कहाणियूं आहिनि, पर हर पंहिंजे मौज़ूअ जे लिहाज़ खां निराली ऐं अनोखी आहे। जेकॾहिं सफ़ेद वहशीअ ते था अचूं त हिकिड़े पासे अंग्रेज़ साम्राज जंहिंजो इहो दावा हुई त मुंहिंजी हुकूमत सिज उभरण खां सिज लथे ताईं, तव्हां जेसि ताईं ॾिसी सघो था ओसि ताईं मुंहिंजी हुकूमत हूंदी, उन साम्राज खे सफ़ेद वहशी सॾणु ऐं उनखे जेका आहे सा हिकिड़ो मामूली हिकिड़ो किरदारु आहे जेको पेशे जे लिहाज़ खां हिकिड़ो मुहाणो आहे ऐं उहो उनखे मारे पंहिंजी नफ़रत जो एॾो शिदत सां इज़हार थो करे त सफ़ेद वहशी असांजी इज़त ऐं असांजे जेका आहे सा उनजा सकाफ़त जा खूनी, अहिड़ा लफ़्ज़। वरी हिकिड़ी मुसाफ़िर मकराणी कहाणी, शानदार किरदारी कहाणियूं अयाज़ लिखियूं आहिनि। मुसाफ़िर मकराणीअ में नंढड़ो ॿारु हूंदो आहे जंहिंजी माउ सॼो ॾींहुं कपह जूं इन कारखाने में जेका आहे सो कमु कंदी आहे, त अयाज़ एॾी ख़ूबसूरत उनजी बि उहा कई आहे किरदारु निगारी त हू चवंदो आहे त संदसि चप थुलेर आहे, नकु जेको आहे वेकिरो ऐं संदसि पेशानी वेकिरी ऐं गोदाम जे घुट ऐं ॿूसट में हुनजो रक़्स ॼण फतिह हूंदो हुन माहौल ते। ऐं हू हमेशह हिकिड़ो गीत ॻाईंदो त तुरो वॾो बाबा जो पेटु वॾो सेठ जो, छुरो वॾो बाबा जो, त इहो गीत हू ॻाईंदो रहंदो सॼो ॾींहुं। ऐं उहो नंढड़ो ॿारु वरी कीअं हिकिड़ी बीमारीअ जे करे मरी थो वञे ऐं पोइ अयाज़ जो हिकिड़ो बाग़ी इनक़िलाबी किरदारु अॻियां थो अचे ऐं चए थो त दिलि थी चए त हिकिड़ी तीली लॻाए इन सॼे गोदाम खे साड़े छॾिया। त अहिड़ा हिकिड़ा बाग़ियाना ख़्याल ऐं मज़ामत, खुलम खुला मज़ाहत। ऐं उनखां पोइ वरी खिलणीअ ॾे था अचूं त खिलणी बि संदसि हिकिड़ी किरदारी कहाणी आहे। खिलणीअ जो किरदारु एॾो सुहिणो रखियो अथई जो हू चवंदो आहे त हुनजे खिलण में रोअणु हूंदो हो, रोअण में टहक हूंदा हुया ऐं मूंखे सम्झ में न ईंदो हो त उनजी असुलु फीलिंग्स कहिड़ियूं आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां जुमिला जेके अयाज़ नसर जो जादू असांजो मौज़ू आहे त मां तंदु बराबरि तोरियां हिकिड़ो रुमानवी जेका कहाणी आहे ऐं अहिड़े नमूने सां रोलू कहाणी जेका आहे, कुझु जेकॾहिं टाइम आहे त मां नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा टुकड़ा खणी आई आहियां नसर जा, जंहिंमें कुझु तशबीहुनि जा मिसाल आहिनि ऐं कुझु असांजे इन्हनि जा मिसाल आहिनि इन्हनि जा जुमिलनि जा ऐं हिकिड़ियूं फ़नी ऐं फ़िक्री जेके हुस्नाकियूं आहिनि न अयाज़ जे इन में नसर में, उहो कहाणियुनि जे हवाले सां 2-3 शयूं मां खणी आई आहियां, तव्हांजी तवजा खपे। मिसाल तशबीह थो ॾिए, हू चए थो ॿपहरी कंहिं गबरू मुहाणीअ वांगुरु झुड़ खे झागे रही हुई। मूंखे इहा एॾी हिनजी वणी, शायदि मां बि मुहाणी आहे इन करे। ॿपहरी कंहिं गबरू मुहाणीअ वांगुरु झुड़ खे झागे रही हुई ऐं नंढड़ियूं ककरियूं चौधारी ॼारियुनि ऐं खारियुनि वांगुरु पखड़ियल हुयूं। ओचितो कुझु गेड़ू रंग ककर आसमान में ईअं धुकींदा आया ॼण कंहिं जोगीअ जे मन जा उमंग हुआ। हाणे इहो नंढड़ी हिकिड़ी तशबीह जो हिकिड़ो नमूनो हुयो। वरी उन खां पोइ जेका ही कई अथसि, चए थो आउं कंवल आहियां, तूं कंवल आहीं, तुंहिंजूं पाड़ूं पातार में आहिनि, मां भोर आहियां, मुंहिंजो ख़मीर नगमगी ऐं मुहबत मां ठहियो आहे, तख़यल परस्ती मुंहिंजी ज़िंदगी आहे। कंवल सां भोरे जी मुहबत, कंवल सां भोरे जी मुहबत अज़ली आहे, जेतोणीकि संदसि फितरत हिक ॿिए खां निराली आहे। भोरो फिरंदो ऐं भुरंदो रहे थो, कंवल मुरकंदो रहे थो। उन्हनि में इहा बाहमी कशिश छो आहे, उन में इहा अज़ली आशनाई किथां आई मुंहिंजा साईं, तूं मूंखां शिकायत थी करीं त मां तोखे छॾे छो हलियो वियुसि, कंवल सां भोर जी यारी केतिरो वक़्तु हलंदी आहे। एॾो सुहिणो हुयो रुमानी हिकिड़ो हिनजो अंदाज़ हुयो। हिकिड़ी हिन जी ॿी कहाणी आहे जेका इहा साॻी मूं तव्हांखे ॿुधाई इन वारी सफ़ेद वहशीअ वारी, त उन्हनि जा जेके 2 किरदार आहिनि गुला ऐं सिद्दीक़ मुहाणो। त सिद्दीक़ जॾहिं गुला खे ॾिसे थो त हू तशबीह जो हिकिड़ो अंदाज़ थो ॿुधाए
त हुन में गुलां जी नज़र हुन जे अंदर में ईअं खुपी वई जीअं ॿेड़ीअ तां लहण महिल लंगर उछलाइबो आहे ऐं वारीअ में खुपी वेंदो आहे, तीअं गुलां जी नज़र हुन जे अंदर में खुपी वई। माना तव्हां ॾिसो न त हुन वटि मुतालो ऐं मुशाहिदो केतिरे हद ताईं हुयो ऐं हू केतिरो जेको आहे सो नंढियुनि नंढियुनि शयुनि मां हिकिड़ा मिसाल कढी ऐं जीअं उन्हनि खे मिसाल थो हुजे। उनखां अलावा हिन जी जेका हिकिड़ी कहाणी आहे कारो रंग, उमूमन असां वटि तसवर कयो वेंदो आहे त जेको कारो रंग आहे सो ख़ुदा न ख़ास्ता का बदसूरतीअ जी अलामत आहे। हू उनखे एॾो ख़ूबसूरत पेश थो करे ऐं चए थो जॾहिं हूअ कार विंचंदी हुई ऐं तेल हणी उस ते वेहंदी हुई त हूअ झरकंदी हुई। ऐं उन खां अलावा हू चए थो त छा कारी राति जेका 29 जी ऊंदाही आहे उहा जॾहिं दरिया जे सीर में हले थी त छा उन जी ख़ूबसूरती कोन्हे? त कीअं था चई सघो त कारे रंग में ख़ूबसूरती कोन्हे? त अहिड़े नमूने सां अयाज़ जी मूं केतिरियूं ई जेके आहिनि कहाणियुनि जा कुझु हिसा रखिया आहिनि, जेकॾहिं मूंखे मौक़ो मिलियो त मां वरी तव्हां सां उहे शेयर कंदसि। अव्हां जी महिरबानी मैडम साहिबा, तव्हां ॾाढो ज़बरदस्त गुफ़्तगू कयो पिया, तव्हां मिसाल ॾिना, तशबीहूं पेश कयूं अयाज़ साहिब जे कहाणियुनि मां। ऐं सिंधी ॿोलीअ जो बहितरीनु लेखक ऐं अयाज़ शनासी जो वॾो नाव ताज हुयो। चवे थो अयाज़ काल बि मुतरिक शख़्स हुयो ऐं अॼु बि संदसि शाइरी सीना गरमाए थी ऐं सुभाणे बि अयाज़ जो वजूद असां लाइ मुतहरिक ऐं ज़िंदा रहंदो। जॾहिं तव्हां ॻाल्हायो था ईअं महसूसु थियो त अयाज़ असांखे ॿुधे थो पियो, अयाज़ असां सां गॾु मौजूदु आहे। ऐं मुदे सामाईन हाणे हलंदसीं हिकु दफ़ो ॿीहर साईं ज़ैब सिंधी साहिब ॾे, जंहिं ॾाढो सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू कई। ज़ैब साहिबु, त तव्हांखे सुवालु इहो आहे त आख़िर उहे कहिड़ा मुहरिक हुया, कहिड़ा सबबु हुया जो अयाज़ साहिबु कहाणी छॾे करे शुरूआति में हुन कहाणियूं लिखियूं ऐं कहाणियुनि जा किताब छपिया, पोइ हुन शाइरीअ सां लहण लाथी। अव्हां हिकु लेखक जी हैसियत में इन पासे खे कीअं था ॾिसो? असल में तबीयत में जेका शइ हूंदी आहे, फितरत में जेको असां वटि फ़न मौजूदु आहे उहो पंहिंजे वक़्त सां पधिरो थींदो आहे। मूंखे नंढे लाइ ख़बर कोन हुई त मूंखे छा थियणो आहे ऐं हिकिड़ी बेचैनी, शदीद क़िस्म जी बेचैनी मूंखे जिब्रान ऐं मां आयासीं पिया त मूं जिब्रान खे ॿुधायो त मूंखे पंहिंजे 4 सालनि जी उमिरि जूं यादगिरियूं आहिनि। हीअ त चए पियो मूंखे हाई स्कूल जी यादगिरी बि नथी अचे। त हिकिड़ी शदीद क़िस्म जी बेचैनी महसूसु थींदी। ऐं पहिरियों दफ़ो जॾहिं स्कूल में उस्ताद हथ सां मूंखे अलिफ़ ऐं बे जा 2 अख़र लिखाया हुआ, तव्हां यकीन कयो त मूंखे ॾाढो सुकूनु महसूसु थियो। मूंखे लॻो त मूं को कमु कयो आहे, मूंखे सुकून जो अहसासु थियो उन अख़रनि सां, 2 अख़र लिखण सां। त उहा फितरत में जेका शइ इंसान जे मौजूदु आहे उहो कॾहिं ॿाहिरि थिए थी पई इहा ख़बर न हूंदी आहे। मूंखे ख़बर न हुई मूंखे कहाणीकार थियणो आहे। मूं इहे मज़मून पे लिखिया, अहिड़ा अख़बारुनि में नंढा नंढा आर्टिकल पे लिखिया ऐं हिकिड़ो मरहलो अहिड़ो आयो त मूं कहाणियूं लिखणु शुरू कयूं। त अयाज़ जे फितरत में शाइर मौजूदु हुयो, उहो कॾहिं ज़ाहिर थियणो उहो पंहिंजे वक़्त सां ज़ाहिर थियो। ऐं ॿियो कॾहिं कॾहिं के वाक़िया, के हादसा क्रिएटिव राइटर खे पंहिंजो दग ते सही जाइ ते आणे बीहारींदा आहिनि। अयाज़ जंहिं दौर में लिखणु शुरू कयो उन दौर में जेको अफ़रा तफ़री हुई, उन कहाणीअ लिखंदे लिखंदे उन शाइरी में जॾहिं आयो त उनखे महसूसु थियो त शाइरी में हुनजो आवाज़ु वधीक सगारो आहे जेको माण्हुनि खे उभारे सघे थो पियो। त उहो सफ़र जेको आहे हुनजो शाइरी ॾांहुं वधीक रहियो, पर हुनजे अंदर में हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो नसर निगार मौजूदु हुयो, जंहिंखे असीं जादूगर नसर निगार चई सघूं था, यकीन सां चई सघूं था पिया त हुन जंहिं बि नसर जी सिन्फ़ में हथु विधो त उन में हू असांखे बिल्कुलु मुनफ़रिद थो नज़र अचे पियो। हुजूम जे विच में बिल्कुलु वाज़े नज़र अचे थो पियो। हे पूरो पिंडाल भरियलु हुजे त हिते असांखे हिकिड़ो माण्हू वाज़े नज़र अचे त हीअ सभिनी खां मुनफ़रिद आहे, त उहो अयाज़ मुनफ़रिद नज़र अचे थो पंहिंजे हर सिन्फ़ में। ऐं कहाणी जीअं अदी रियान ॻाल्हि कई, हुन ॿारड़ो जंहिंजो ज़िक्र कई, मकरानी छा नालो छा ॿुधायो थी कहाणी जो तव्हां? हा, त उहो ॿारड़ो आहे 5-6 सालनि जो। उहो तशबीह मूंखे यादि अची वई, चई ॿारड़ो ईअं पे नचियो ॼण खेनूअ टिप पे ॾिना। ऐं छा हुन जूं तशबीहूं ॾिसो। हुनजी कहाणी मुशीरनामो 2 सिफ़नि जी कहाणी आहे, कारोकारीअ जे मौज़ूअ ते लिखियलु आहे।
ॿिनि सिफ़नि में अदालत, कारोकारी, कातिल सभु कुझु ईअं समाए छॾियो आहे न जो मां नथो सम्झां त को वॾे खां वॾो कहाणीकार इन सॼे माहौल खे ॿिनि सिफ़नि में ईअं समाए छॾे ऐं उहो एॾो असां ते तासुरु छॾे जंहिंखे असां कॾहिं विसारे बि न सघूं। अयाज़ जे लाइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त अयाज़ तव्हां चओ था न कहाणी खे छॾे आयो, कहाणी खे त उन छॾियो हो पर कहाणीअ खे न छॾियो हो। तव्हां हर उहा ॻाल्हि कहाणी अॼु में ॻाल्हि हुजे उहा कहाणी आहे, चाहे उहो लोक दास्तान हुजे, टीवी ड्रामो हुजे, रेडियो हुजे, फिल्म हुजे, नाविल हुजे, शॉर्ट स्टोरी हुजे। त अयाज़ हिकिड़ो नाविल लिखणु पियो चाहियो जंहिंजो अक्सर उहो ज़िक्र कंदो हो त जीअं मां नाविल लिखणु थो चाहियां, हिकिड़ो तवील क़िस्म जो नाविल आहे जेको मां लिखणु चाहियां थो पियो। त हुनजे अंदर में हिकिड़ो एॾो वॾो नसर नवीस हो, जेकॾहिं उहो नाविल लिखे हा त मां सम्झां थो त असीं सम्झूं हा त दुनिया जे अज़ीम नाविलनि में असांजो हिकिड़ो नाविल शामिलु आहे। मां सम्झां थो त अॼु ताईं दुनिया में जेके नाविल अज़ीम नाविल सम्झा वञनि था उन सतह जो सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो बि नाविल न आहे लिखियो वियो जेके असां दुनिया जी सतह ते रखी सघूं त हीउ अज़ीम नाविल आहे। अहिड़ो हिकिड़ो बि नाविल कोन्हे को। मां सम्झां थो जेकॾहिं शेख अयाज़ लिखे हा त शायदि उहो दुनिया जे अज़ीम नाविलनि में शुमारु करे सघिजे हा ऐं हुन लिखणु चाहियो पिए, कहाणी हुन सां गॾु हुई, कहाणी हुन सां गॾु हलंदी रही हुई, न त हू नाविल जो ज़िक्र न करे। तव्हांजी महिरबानी साईं। डॉक्टर साहिबु तव्हां ॾींदासीं, असां वटि मुख़्तसिर टाइम आहे, अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त थोरो टाइम जो ख़्यालु कजो। त शेख अयाज़ जे किताब जग में जो सपनो जेको हुन लिखियो, जंहिंमें जिनजी शुरूआती ऑटोबायोग्राफी सॾिजे थो, त उन में अयाज़ जे नसर जो कहिड़ो कमाल आहे? मुख़्तसिर राय ॾींदा, टाइम वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम। अयाज़ जी ॻाल्हि, अयाज़ जी ज़ुबानी, अयाज़ जी ॻाल्हि, अयाज़ जे नसर मां मिसाल ॾेई मां पेश करणु चाहींदुसि। मां थोरो हिकु ॿ पंहिंजो नंढड़ा टुकड़ा जेके आहिनि उहो जगमड़ियो सपनो मां लिखिया हुया, जेतोणीकि त घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था अयाज़ जे नसर जे हुस्नाकी जो। हीअ जगमड़ियो सपनो में उन रशिया जेको वियो आहे अयाज़, त उते उनजी जेकी गाइड आहे गुल रुख़सार, उनजे हवाले सां हिकिड़ो नंढड़ो पैरा लिखियो आहे। हीअ पढ़ण जो मक़सदु इहो आहे त अयाज़ जे नसर जे बारे में, उनजे नसर जे हुस्नाकिन ते असां जेतिरो बि ॻाल्हायूं, पर हीअ मिसाल साबित कंदो त अयाज़ जो नसर वाक़ई अहिड़ो आहे। लिखे थो त मुंहिंजी हमसफ़र गुल रुख़सार पंहिंजे नाव खां वधीक ख़ूबसूरत ताजिक शाइरा, मार सियाह वांगुरु कारा ज़ुल्फ़, कलकल मीना वांगुरु कहकहा कहकहा जिन सां सितारनि जा आईना टिड़की पवंदा आहिनि, कहकहा जिन ते मुखड़ियूं निंड मां छिरक भरे उथंदियूं आहिनि ऐं टिड़ी गुल थी पवंदियूं आहिनि। सारो वक़्तु चहकी रही आहे, जीअं बहार में बुलबुलूं चहकंदियूं आहिनि, जीअं कोहसारनि में आबशार चहकंदा आहिनि, जीअं ख़ुशी चहकंदी आहे, दिलबरी चहकंदी आहे, आज़ादी चहकंदी आहे। असां ताजिकिस्तान में कोहज़र अफ़शां खां अॻिते निकिरी चुका आहियूं। रूद वर्ज़ाब यानी वर्ज़ाब नदी पहाड़नि सां लॻ वही रही आहे। चांहि खानाए चार बेदा यानी चइनि बेद जे वणनि वारो चांहि खानो वटि कार रोके चांहि पियूं था। कुझु अॻिते वञूं था ऐं वरी हिकु चश्मे वटि कार रोकियूं था। चश्मे जो नालो चश्मे मिशगां यानी अखियुनि जे छपरनि वारो चश्मो आहे। उन ते इहो नालो छो पियो आहे? उन करे जो उन मां बुक में पाणी पीअण वक़्तु पाणीअ जा छंडा छोकिरियुनि जे छपरनि खे लॻंदा आहिनि त उन्हनि जा छपर वॾा थी वेंदा आहिनि। गुल रुख़सार तुंहिंजा छपर त अॻे ई वॾा आहिनि। जे उन्हनि खे चश्मे जो पाणी लॻो त बेदे मजनू जे शाखुनि वांगुरु लड़की पवंदा। चश्मे हेठां बुक झल त मां तुंहिंजे बुक मां पाणी पीआं। उहो पाणी हेठां बुक झले थी, मां पाणी पीअंदे हुन जे तरीअ खे ॾंदड़ी ॾियां थो। पोइ कहकहा आबशारनि जे रूह मां उभरी ईंदड़ कहकहा। दोशंबे में राति होटल में रक़्सगाह, शराब समरकंदी, उफ़्तान ऐं ख़ीज़ान जोड़ा, गर्दननि ते मार सिया जहिड़ा ज़ुल्फ़ कहकहा, ॻलनि ते कहकहा, अखियुनि जा कहकहा, मथां ॿरंदड़ कुमकुमनि जा कहकहा, चुमियूं जे चंड काइनात खे ॾींदो वेंदो आहे, पर काइनात जो रूह
रजी न रजंदो आहे। महिरबानी डॉक्टर एहसान दारी साहब, असां माज़रत बि कयूं था, तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा। हाणे नवीद साहब ॾे हलंदासीं। नवीद साहब मुख़्तसिरन असांखे इहो ॿुधाईंदा त शेख अयाज़ जो किताबु कराची जा ॾींहं ऐं रातियूं में अयाज़ छा चिटणु चाहियो आहे, छा डिपिक्शन हुन ॾिनी आहे, असांजे नौजवान नस्ल खे ॿुधाईंदा। हा जी अदा हसन, शेख अयाज़ जो जेको कराची जा ॾींहं ऐं रातियूं आहे उहो हुनजो हिकु त मुतालो आहे जेको दुनिया जा किताब पढ़े थो। शोलो ख़ौफ़ कामींदे ऐं रूसी अदीबनि जो हुन में ज़िक्र आहे, यूनान जे काज़ान ज़ाकिस जो ज़िक्र आहे, यूरोप जे अदीबनि शाइरनि जो ज़िक्र आहे। उन खां अलावा जेके रोज़ु हुन सां दोस्त मिलणु अचनि था अदीब शाइर, उन्हनि जे सिंध जे अदीबनि जो बि ज़िक्र आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा हुनजा जेके पंहिंजा ज़िंदगी जा तजुर्बा आहिनि, वाक़िया ज़िंदगी में थिया आहिनि, उहे बि उन में लिखे थो। त उहो हिकिड़ो हुनजो कराचीअ जे हवाले सां इहो 1988 ज़माने जो हिकिड़ो दस्तावेज़ आहे, हिकिड़ी यादगिरियूं आहिनि ऐं उहो पढ़ंदे असांखे तमामु घणो उत्साह मिले थो। ऐं अहिड़े तरह सां उन किताब जी बि हिकिड़ी अहमियत आहे जीअं हुनजा ॿिया नसर जा किताब आहिनि। तव्हांजी महिरबानी। मैडम रिहाना मलाह साहिबा, तव्हां खां इहो सुवालु आहे त ख़ासि करे जेका अयाज़ जी ऑटोबायोग्राफी आहे, 4 भाङा आहिनि हुन जा, तव्हां पाण राइटर बि आहियो ऐं प्रोफेसर बि आहियो, त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? अयाज़ जी जेका ॿोली आहे, अयाज़ जो जेको हुस्नाकियूं आहिनि, उनखे तव्हांजो छा ख़्यालु आहे? महिरबानी। सभ खां पहिरियां त मां इहा ॻाल्हि पहिरियां कयां, मूंखां रहिजी वई, चङो थियो ज़ैब साहिबु मिसाल ॾिनो मशीरनामे जो। त मशीरनामो जेका कहाणी आहे अयाज़ जी, उन जी हिकिड़ियूं 3 सिटरूं आहिनि जेके असांजे समाज जे लाइ हिकिड़ो तमामु गहिरो असरु रखंदड़ सिटरूं आहिनि। हू चवे थो त जॾहिं मूं हुन नियाणीअ जो लाश ॾिठो तॾहिं मूं चयो त हिन खे मारे उहो आहे जंहिं ज़बान सां या ज़हन सां सोच सां कॾहिं स्याहकारी न कई हुजे। पर वरी मूं रड़ करे चयो त उन खे बि कहिड़ो हक़ु आहे जो हिन खे मारे। हीअ रत शबे ख़ैज़ आहे, हीअ रत पाकीज़ा आहे ऐं हिन खे कंहिंखे बि मारण जो को बि हक़ु कोन हो, हिन जो ज़िंदगीअ ते पूरो पूरो हक़ु हो। त औरत जे लाइ एॾा पावरफुल जुमिला इन कहाणीअ जा त रही न चयो हो जमाल बिड़े त मुंहिंजूं सभु कहाणियूं अयाज़ जो हिकिड़ो मशीरनामो। सो इहा एॾी ज़बरदस्त अयाज़ जी कहाणी आहे। हाणे असां चऊं था अयाज़ जे जेके बायोग्राफी आहिनि, जेके 4 वॉल्युनि में छपियल आहिनि, त अयाज़ जीअं टिपिकल बायोग्राफी हूंदियूं आहिनि, ईअं पंहिंजी बायोग्राफीज़ न लिखियूं आहिनि त को नंढपिण हुजे, को विच हुजे, को लाॻीतो तसलसुल हुजे। अयाज़ जी ख़ूबसूरती इन में आहे त हू ॻाल्हि मां ॻाल्हि कंदो वेंदो आहे। हू हिकिड़ी त जेको हूंदो आहे, मूंखे एॾो वणंदो आहे त हू चवंदो आहे त ज़रीना अचु त गॾिजी लाटू फेरायूं, ऐं लाटू फेराईंदे फेराईंदे हू अलाए कहिड़े जहान में निकिरी वेंदो आहे ऐं केतिरनि ई फ़िक्र या फ़लसफ़नि ते हू वञी रोशनी विझंदो आहे। ऐं अयाज़ इहो बि चयो हो त मुंहिंजे टेबल ते ही जेके बि असांजा फ़लसफ़ी आहिनि उहे मूंसां गॾु ई वेठा हूंदा आहिनि ऐं मां जेॾीमहिल चाहींदो आहियां त उन्हनि सां गुफ़्तगू कंदो आहियां। त अहिड़े नमूने सां अयाज़ जूं बायोग्राफीज़ आहिनि या डायरियूं आहिनि। साहिवाल जेल जी डायरी आहे जेका हुन जॾहिं शेर लिखियो त ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम, त हुनखे जेल में जॾहिं विधो वियो आहे त अयाज़ जा एॾा सुहिणा जुमिला आहिनि। चवंदो आहे त जीअं पखी पखण खे परोण पइजी वेंदा आहिनि त मींहुं वसण वारो आहे, ईअं अलाए छो मूंखे बि ख़बर पइजी वेंदी त का मुसीबत अचण वारी आहे। ऐं अहिड़े मां हिकिड़ी मुख़्तसिर ॻाल्हि कंदसि। ऐं हुन तॾहिं ॾींहुं लिखियो त आउं अकेलो साम्हूं सथ खंजर खंजर कयईं हथ, त जी मूं अलाए छो इहो लिखियो ऐं पोइ मां वरी जेल भेड़ो थी वियुसि। त अहिड़े नमूने सां हाणे अयाज़ जो नसर हुजे ऐं उन ते असां 2 मिंट त हसन साहिबु नथा ॻाल्हाए सघूं। हिकिड़ो भला मां टुकड़ो रुॻो तव्हां खां इजाज़त वठी पढ़णु चाहींदसि। हुनजे लिखण जो हिकिड़ो अंदाज़ ॾिसो। मोहबत खां वधीक शेख अयाज़, मोहबत खां वधीक कोई शराब नायाब न आहे। ख़ुदा जे हिन गूनागून दुनिया में औरत रंगीन तरीन गुल ऐं शीरीन तरीन चश्मो आहे। मूं वटि इश्क सावण जे मींहं वांगुरु आयो आहे ऐं वलहार वसाए छॾिया अथाईं। हर भेरे आसमान मूं ते गुलनि जी वर्खा कई आहे। इश्क मूं वटि रुञ में हरण वांगुरु न आयो आहे, पर घनघोर घटा में मोर थी आयो आहे। क़ैद हयात ऐं बंद जे ग़म मां निजात थी आयो आहे।
अलाए केतिरा टुकड़ा आहिनि जी जी अव्हां जी वॾी महिरबानी मैडम, ॾाढो सुहिणो ॻाल्हायो पिया। असांजी दिलि चाहे पई तव्हांखे ॿुधूं पर वक़्त जी मजबूरी आहे। मुदे सामाईन, इन ते असांजो सेशन जेको आहे अयाज़ जे नसर जो जादू पूरो थिए थो पियो। नाम्यारे लेखक अब्दुल जब्बार जुणिजे साहब चयो हो त शेख अयाज़ जो नसुर आला पाए जो ऐं मुनफ़रिद आहे। अयाज़ ॿोलीअ जो बादशाह ऐं सिंधी लुगात जो भंडार आहे। हू जॾहिं बि लिखे थो या ॻाल्हाए थो त लफ़्ज़ इस्तारा, मुहावरा, पहाका बणिजी ख़ुदि ब ख़ुदि नचंदा टपंदा रहनि था। अव्हां जी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर मां साईं ज़ैब सिंधी साहिबु, डॉक्टर एहसान दानिश साहिबु, प्रोफेसर नवीद संदीलो साहिबु ऐं डॉक्टर रेहाना मलाए साहिबा जो शुक्रगुज़ार आहियां। अव्हां जी महिरबानी ऐं अव्हां सभिनी मौज़ूज़ ऑडियंस जी महिरबानी जिन सब्र ऐं तमल सां ॿुधो। इन थैंक यू।